नाज़रीन, घोटकी में गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ आयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिरान टीवी न्यूज़ जे रिपोर्टर एहसान कलवर खां। जी एहसान, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, घोटकी के माथेले फाटक वारे इलाइक़े वटे नौजवान आहे 20 सालनि जो नदीम मीराणी, जेको गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियो हो। उन्हनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त उहो गुज़िरियल शाम खां वठी गुम थियल हो। उन्हनि जो जेको आहे रेलवे फाटक जी भरिसां तशद्दुद थियल जेको आहे लाश हथ आयो आहे। जेको नदीम मीराणी आहे, उन्हनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल शाम खां वठी नदीम मीराणी जेको आहे घरां निकिरी वियो त वापसि न आयो। घणी ॻोल्हा खां पोइ अॼु जेको आहे सुबुह जो हुनजो लाश फाटक जी भरिसां हथ आयो आहे ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त नौजवान खे कंहिं क़तल करे ते लाश उछलायो आहे। लाश जी भरिसां पुलिस ऐं जेको नौजवान आहे नदीम मीराणी, उनजे वारसनि जो इहो चवणु आहे त उनजी भरिसां जेको आहे लाश जी भरिसां छुरी जेका तेज़दार जेका आहे उहा बि पयल हुई। होॾां जेको आहे ए सेक्शन पुलिस सां मुंहिंजो राब्तो थियो आहे त इहो चवणु आहे त मामले जी जांच कयूं पिया ऐं जेको पुलिस खे पारां जेका मालूमात ॾिनी पई वञे त नौजवान खे जेको आहे रेलवे जे टक्कर में जेको आहे नौजवान इहो फौत थियो आहे। वधीक पुलिस जो इहो चवणु आहे त मामले जी जांच असां करे रहिया आहियूं त नौजवान खे कंहिं क़तल कयो आहे या ट्रेन हादसे में फौत थियो आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।